अस्सलाम वालेकुम दोस्तों, बस मेहरान स्टूडियो में होस्ट साले वगैरह के सलाम पेश करे तो उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। दोस्तों मुआशिरो जी जेका जोड़ जक आहे उहा यकीनन हिकिड़े प्रोसेस तहत थिए थी ऐं जेको माण्हू आहे मुआशिरे जो उहो अहम हिसो आहे ऐं ॿार जेके उन जा मुआशिरे जा उहे यकीनन ख़ूबसूरत गुल आहिनि ऐं उहे ॿार जॾहिं मुरकंदा आहिनि महकंदा आहिनि त उहे माइट ऐं सॼो मुआशिरो महकंदो आहे। पर जॾहिं ॿार खे का तकलीफ़ थींदी आहे, ख़ुदा न ख़ासिता को हुन सां मसइलो थींदो आहे त न फ़क़ति उहो माउ पीउ पर उन सां गॾु जेके हुन जा रिलेटिव हूंदा आहिनि उहे परेशान थींदा आहिनि। उन्हनि ॻोल्हण जहिड़नि ॿारनि जे बीमारियुनि जे हवाले सां ॻाल्हि करण जे लाइ पहुता आहियूं। डॉक्टर आमिर इक़बाल मेमन साहब जेके पाण चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि ऐं प्रोफेसर आहिनि एसरा यूनिवर्सिटी जा। अचो त अव्हां सभिनी खे ॿारनि जे बीमारियुनि जे हवाले सां ऐं उन्हनि खां कीअं बचाव जूं एहतियाती तदाबीरूं जेके घर वेठे असां करे सघूं था उन हवाले सां पंहिंजनि सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं अव्हांखे मुफ़ीद मशवरा जेके घर वेठे फ़राहम कयूं। अचो त डॉक्टर साहब सां तव्हांजी मुलाक़ात करायूं, ॻाल्हि ॿोल करियूं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। सर आउं इंतिहाई तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां बग़ैर महिरान खे टाइम ॾिनो, वक़्तु ॾिनो। यकीनन डॉक्टर आमिर इक़बाल कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। आउं चाहींदुसि त वरी बि हिकिड़ो मुख़्तसर तारीफ़ पंहिंजो जेको ख़ानदानी हवाले सां अव्हांजे बाबा साईं अव्हांजी एजुकेशन जे हवाले सां। सभिनी खां पहिरीं त तव्हांजा जेका बि नाज़रीन आहिनि, जेको ॿुधण वारा आहिनि, उन्हनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ सां अस्सलाम वालेकुम। ऐं बेसिकली तारुफ़ त तव्हां मुंहिंजो कराए छॾियो त मां बेसिकली इसरा यूनिवर्सिटी में एज़ अ प्रोफेसर ऑफ पीडियाट्रिक्स चाइल्ड स्पेशलिस्ट जे तौर ते पंहिंजे फ़राइज़ अंजाम ॾियां पियो। ऐं लास्ट तक़रीबन ऑलमोस्ट 15 इयर्स खां मां इसरा खां मुंसलिक आहियां। वाह हिते ई आहिस्ता आहिस्ता मुंहिंजी जेका आहे ग्रेजुएशन थी ऐं जेका आहे हिते ई मुंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन बि थी। पोस्ट ग्रेजुएशन जो हिकिड़ो हिसो मुंहिंजो सिविल अस्पताल लम्स में जेका हैदराबाद जो इदारो अथव, वॾो इदारो आहे, हुते हिकिड़ो हिसो मुंहिंजो थियो। ॿियो माना बेसिकली मूं DCH हुतां कई ऐं वरी जेका आहे MD मूं इसरा यूनिवर्सिटी मां कई। वाह वाह, तमामु बहितरीनु। डॉक्टर साहब यकीनन तव्हांजो वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं आउं तव्हांजी ॻाल्हि परपुठ कंदो आहियां त ज़िंदगीअ जा गोल्डन ईयर हूंदा आहिनि, माण्हू उहे किथे न किथे घुमण फिरण में या आउटिंग में गुज़ारींदो आहे। अव्हां पंहिंजा ज़िंदगी जा गोल्डन ईयर पंहिंजी फील्ड खे ॾिना, यकीनन हुनजे लाइ तव्हां जस ॾियणो। डॉक्टर साहब प्रोसेस खां ॻाल्हि कयूं था त ॿार जो जॾहिं माउ जे पेट में प्रोसेस स्टार्ट थींदो आहे त उन वक़्तु कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि जेके ॿार खे माउ जे पेट में लॻण जो अंदेशो हूंदो आहे, या जेके माउ खाधो खाईंदी आहे या उन में के ख़ानदानी डिज़ीज़ हूंदियूं आहिनि उन हवाले सां ॿार इफेक्ट थियनि था, उन हवाले सां ॿुधाईंदा। सभिनी खां पहिरीं तव्हांखे ख़बर आहे कि हिकिड़ो जेका ॿार जो जेका पूरो 9 मंथ हिकिड़ी एज हूंदी आहे, जेको माउ जे पेट में ॿारु आहिस्ता आहिस्ता डेवलप थींदो आहे। हुन मां सभिनी खां पहिरीं जो फस्ट 3 मंथ वारी जेका एज आहे उहा तमामु जेका आहे इम्पॉर्टेंट आहे। उनमें जेका आहे पैदाइशी बीमारियूं ऐं उनमें लॻी सघनि थियूं जेको फैमिलीज़ में रन कंदियूं आहिनि। ऐं लाइक थैलेसीमिया वारी जेका बीमारी आहे, जंहिंमें ब्लड लॻण वारी डिज़ीज़ आहे, उहो बि डायग्नोस करे सघिजे थो माण्हू। ऐं इन जे साथ साथ जेका आहे जेका बि डेवलपमेंट थिए थी जेको असांजे उज़ा जी ॿारनि जी, उहो स्टार्ट थींदी आहे फस्ट 3 मंथ में। उहो ई हिकिड़ो पीरियड हूंदो आहे जंहिंमें तव्हांखे मेडिसन माउ खे जेका आहे जेका बि मेडिसन आमतौर ते असां घर में मेडिकल स्टोर जे मशवरनि खां जेका आहे असांजा जेका बि अवाम आहे उहो स्टार्ट करे था छॾनि, या कंहिं वॾनि जे चवण ते को मेडिसिन स्टार्ट करे था छॾनि। उहो बेसिकली हुन में एहतियात करणी हूंदी आहे ऐं बग़ैर डॉक्टर जे मशवरे, चाहे उहो गाइनोकोलॉजिस्ट हुजे या तव्हां जनरल फिजिशियन वटि वञो था कहिड़ी बि बीमारी सां, त हुननि खे एटलीस्ट इहो तव्हांखे ॿुधाइणो आहे कि मां प्रेग्नेंट आहियां, ताकी उन हिसाब सां उहो मेडिसिन डिसाइड करे, या उहो तव्हांखे अहिड़ी का मेडिसिन प्रिस्क्राइब ना करे जेको ॿारनि जे लाइ प्रॉब्लमेटिक हुजे। सही। सर जॾहिं ॿारु ॼमंदो आहे उन खां पोइ फौरी तौर ते ॿार खे कहिड़ो खाधो जी ज़रूरत हूंदी आहे? अच्छा, हिकिड़ो हिसो त इहो आहे त जेके माउ खे अगरि एहतियात करणी आहे ड्यूरिंग प्रेगनेंसी, ॿियो मां कुझु वैक्सीन्स आहिनि जेको माउ खे लॻाइणी हूंदियूं आहिनि ड्यूरिंग प्रेगनेंसी। ॿियो रेगुलर माउ खे अल्ट्रासाउंड वग़ैरह बि करिणो हूंदो आहे, जेको ॿार जी डेवलपमेंट हुन मां शो थींदी आहे। अच्छा, ॿियो तव्हांजो जेका सुवाल आहे कि जीअं ॿारु ॼमंदो आहे उन खां पोइ कहिड़ी शइ स्टार्ट कबी आहे, उनमें जेको असांजो जेका हिकिड़ो रूल आहे कि ॿार खे जेका आहे एटलीस्ट फॉर फस्ट 6 मंथ ताईं माउ जे फीड जे अलावा का बि शइ एडवाइज़ेबल कोन हूंदी आहे। असां एडवाइस कोन कंदा आहियूं, न अलाह जी तरफ़ां एडवाइज़ेबल आहे, न असांजी मेडिकल फीड जे एडवाइज़ेबल आहे। त फस्ट 6 मंथ इज़ फॉर द मदर फीड। पोइ 6 मंथ खां पोइ
जेका आहे वीनिंग स्टार्ट कबी है, लेकिन मदर फीड असां कंटिन्यू कराईंदा आहियूं टिल 2 इयर्स ऑफ द एज ताईं, 2 साल जी उमिरि ताईं। ऐं 6 महीननि खां जी एज ताईं इनिशियल 6 मंथ जो जॾहिं ॿारु थी थो वञे त असां आहिस्ता आहिस्ता नरम ग़िज़ायूं हुनखे शुरू कराईंदा आहियूं। जीअं असां सम्झाईंदा आहियूं कि तव्हां ॾाढ़ो ईंदो आहे, साबूदानो थी वियो, सही दलियो थी वियो, पोइ आहिस्ता आहिस्ता बनाना थी वियो, छो त सही ही नरम शयूं हूंदियूं आहिनि। आलू थी वियो, बॉइल करे तव्हां ॾेई छॾियो, बेदो आहे उनखे बॉइल करे उन जी सही ज़र्दी ते आहिस्ता आहिस्ता पोइ जीअं ग्रेजुअली ॿारु वठणु शुरू करे थो, ऐं त हुनजो पोइ आहिस्ता मैदो आहिस्ता शयुनि शयूं खे क़बूल करे थो। क़बूल करे थो, ऐं आहिस्ता आहिस्ता असां शयूं पोइ खिचड़ी ते वञूं, राइस ते वञूं, ही सभु शयूं आहिनि। अच्छा, इन में जेका हिकिड़ी प्रॉब्लम इहो थींदी आहे कि मदर हमेशह साण 9 मंथ टू ॿारु जॾहिं 9 महीननि खां या साल ताईं 15 महीननि ताईं ईंदो आहे त असां वटि जेका आहे मदर काफ़ी कंप्लेन कंदियूं आहिनि कि जेका आहे इहो मुंहिंजो ॿारु कुझु वठे कोन थो ऐं वेट गेन बि कोन पियो थी वञे। सही उनमें सभिनी खां वॾी वजह छा हूंदी आहे कि मदर छा कंदी आहे कि मदर जेका 6 महीननि ताईं जे ड्यूरेशन खां मदर फीड कराईंदियूं आहिनि, लेट सही सपोज 1 आवरली या 2 आवरली, तो मदर छा कंदी आहे 6 मंथ खां पोइ बि उन्ही ड्यूरेशन मां उन्ही टाइम पीरियड में 1 आवरली 2 आवरली फीड कराईंदी आहे, सही जंहिं करे ॿार जो पेट ख़ाली कोन हूंदो आहे, त ॿारु का ग़िज़ा वठण जी कोशिशि कोन कोशिश कंदो आहे, कोन कंदो आहे। सही ऐं ॿार जो वज़न वधंदो ई कोन्हे। ऐं जॾहिं असां मदर खे सम्झाईंदा आहियूं त चवंदी मां जाम कोशिशि थी कयां, भई तव्हां जाम कोशिशि त कयो पिया, पर तव्हां जेका हू रेगुलरली जेका 1 आवरली 2 आवरली फीड कराए फीट पिया, कराए त पियो उनमें ॿार जो पेट ई ख़ाली कोन्हे, त उहो वठण जी कोशिशि ई कोन कोशिश थो कोन करे, कंदो आहे। सही जंहिंजे करे ही प्रॉब्लम थींदा आहिनि। त एटलीस्ट मदर खे इहो ख़बर हुजे कि 2-6 महीननि जी उमिरि खां पोइ तव्हां थोरो जेको फीड आहे मदर फीड, उनजो गैप थोरो वधायो ऐं आहिस्ता गैप आहिस्ता उहो ॿुधायो। गैप वधाईंदा अचो। सही छो त अगरि तव्हां गैप कोन वधाईंदो, ॿारु वठंदो कोन खाधो, ॿारु खाधो कोन वठंदो, त त पोइ वज़न कोन वधंदो। छो सही त 6 मंथ खां पोइ जेको वज़न वधंदो उहो खाधे मां वधंदो, सही 50% खीर मां, 50% खाधे मां। हाणे हू खाधे जी जॻह ते तव्हां खीर पीआरींदो त पोइ हू सर्वाइव नुक़सान न करे कंदो, सघंदो हू माना फिज़िकली। नुक़सान इहो कंदो त वज़न कोन वधाईंदो, जॾहिं वज़न अच्छा कोन वधाईंदो त ॿी बीमारियूं थींदियूं। सही घणा छा कंदा आहिनि, मदर फीड सां गॾु वरी टॉप फीड मथू खीर बि शुरू कराए छॾींदा, हाँ त बिल्कुलु अञा हा बेड़ो गर्क थींदो आहे ॿार जो। सही। सर इन में हिकिड़ो सुवालु आहे त कुझु माण्हू खे काई डिज़ीज़ हुजे जेका माना जंहिंमें ख़तरो हुजे त फीडिंग जे थ्रू हुन में वञी सघे थी, त उहे छा कनि? ॾिसो, मदर फीड जे लाइ को बि कॉन्ट्राइंडिकेशन न आहे। सही उनमें कुझु अहिड़ी बीमारियूं आहिनि हिकु ॿ जेको रेगुलरली कोन थींदियूं आहिनि, उहो पोइ डॉक्टर जे मशवरे जे बग़ैर जेका आहे इहो डॉक्टर जे मशवरे ते अमल करिणो हूंदो आहे। सही ठीकु है, अदरवाइज़ मदर फीड में को ख़ासि जेका आहे कॉन्ट्राइंडिकेशन कोन्हे, उहो को रेयर बीमारियूं आहिनि जंहिंमें उहा रूटीन वारी में कोन्हे। सही इवन जेका आहे हेपेटाइटिस वारे पेशेंट्स में बि मदर फीड तव्हां कराए सघिजे थो। हा, इनिशियली इहो हूंदो आहे त फर्स्ट 48 आवर्स या शुरू जे 12 कलाक जे अंदरि मदर बेबी जेका न्यूली बॉर्न बेबी आहे, बिफोर मदर फीड उहो जेका आहे वैक्सीन लॻाराइनि ऐं इम्यूनोग्लोबुलिन्स ईंदा आहिनि हू लॻाइनि, ताकी जो है वो प्रॉपरली जेका आहे मदर फीड कराए सघे थो। असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे कि मदर फीड जेका आहे, हा कुझु इहो आहे त जी मदर जेका आहे को कीमोथेरेपी ड्रग्स ते आहे, को वॾी सही बीमारी जे करे हा उनमें अञा कॉन्ट्राइंडिकेशन आहे, असां थोरो अवॉइड कराईंदा आहियूं। सही अदरवाइज़ जेका रूटीन वारी का बि शइ मदर खे आहे, जे शुगर बि आहे मदर खे, हा तो बि जेका आहे, या कार्डिक प्रॉब्लम आहे तो बि जेका आहे फीड कराए सघिजे थो। हेपेटाइटिस बी वारे में फीड कराए सही सघिजे थो, उहो कोई हा। इशू न आहे। भले एंटीबायोटिक जेकर हुनखे ऐं लॻे इवन थी मदर अगरि एंटीबायोटिक ते बि आहे तो बि जी कोई अहिड़ो कोई इशू न आहे कि ॿार खे फीड न कराइणु खपे। ॿियो कि मां थधो न खाए, मां थधे में न वञे, मां कपिड़ा न धोए, सही अहिड़ो का बि तालुक, या मां जी ही खुराक हुजे, मां जी ही खुराक न हुजे, अहिड़ो का बि तालुक ॿार सां कोन्हे। मां जेका आहे नॉर्मल खाए, नॉर्मल पीए, सही थधो खाए, गरम खाए, को इशू कोन्हे। ना खुराक जी को किरी आहे, हू चवंदा आहिनि ॿार खे मोशन थी विया, मां थधे में वई, मां हा ही हा फलाणो हा खाधो, मां हा ही खाधो, अहिड़ो को बि इशू कोन्हे। अक्सर बराड़ी में हूंदो आहे इहो तो कपिड़ा सभु धोता तो सभु ही ई कयो हा सभु जा सभु हा ग़लति ॻाल्हियूं आहिनि। सही इन जो को बि मेडिकल फील्ड सां तालुक कोन्हे, ऐं ही बाराड़ी में कोन्हे, ही सही शहर में बि इहो ई हाल आहे। इवन सही एजुकेशन जेका फैमिलीज़ आहिनि वारियूं, उहो बि जेका आहे इहो कमु थी कनि। सर काफ़ी मदर्स जेके दौरान प्रेगनेंसी हेमोग्लोबिन घटि हूंदो आहे ऐं पोइ उन जो जेको सॼो असरु ॿार ते पवे थो या न? ऑब्वियसली अगरि मां पंहिंजो खुराक जो ड्यूरिंग प्रेगनेंसी ख़्यालु कोन कंदी ऐं एनेमिक हूंदी, माना एनेमिक माना ब्लड जी कमी हूंदी, सही तो ॿार जी ग्रोथ अफेक्ट थींदी, ॿार सेहतमंद पैदा कोन थींदो, ॿार जो वज़न जी एज सां घटि हूंदो। त अहिड़ा सही इलाही केस रिपोर्ट थींदा आहिनि। इन करे ड्यूरिंग प्रेगनेंसी मां जो खुराक सुठी हुजणु खपे, ताकी जेका आहे ॿार
ओतिरो ई सुठो डेवलप थी सघे ऐं सही। उनजी ग्रोथ सुठी थी सघे। हिन वक़्तु काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके मतिलबु ॿारनि में टीबी आहे, ॿारनि में कैंसर जो बि इलाही ॾिसण में अचे पियो। उन खां अलावा ॿारनि खे जिगर जूं बीमारियूं थियनि थियूं। सबबु छा आहे सर, उनजो कारण ॾिसो, छा आहे? टीबी जी बीमारी त इन करे आहे त अगरि तव्हां वैक्सीनेशन प्रॉपर कोन कराईंदो त पोइ ही शयूं थींदियूं, नंबर 1। नंबर 2 के जेका आहे, अगरि तव्हां जेके घर में हिकिड़ी टीबी जी बीमारी आहे, कंहिंखे बाई चांस थी वई आहे, के वॾनि में या कंहिंखे बि XYZ, त पोइ उहो ख़ानदानी बीमारी आहे। एटलीस्ट छा आहे त तव्हां ॿिए ॿारनि जे लाइ बि हुनखे एहतियात कराइणी आहे कि अगरि हू ॿार के वॾनि खे कंहिंखे आहे त मास्क पाए। ॿियो छा आहे त अॼुकल्ह त हाणे इहो आहे त टीबी सेंटर वारनि जेका आहे एक्सरे सहूलियत बि शुरू कई आहे कि फ्री में एक्सरे कंदा आहिनि, फ्री में मेडिसिन ॾींदा आहिनि। इवन जे घर में अगरि कंहिंखे आहे त उहो प्रोफाइलेक्टिकली ॿिए भाती खे बि जेका आहे उहो ॾींदा आहिनि ताकी उहो ॿिए हिकिड़े सां ॿिए खे न लॻे। सही। सर, असां वटि आमतौर ते ॿाहिरि जे डॉक्टर जेके आहिनि उहे ॿारनि खे बुखार में इंजेक्शन वग़ैरह ॾेई छॾींदा आहिनि। इहो मतिलबु बिल्कुलु इहो हिकिड़ो वॾो उल्मियो आहे। मतिलबु असां त इहो चवंदासीं वॾो उल्मियो आहे कि बाराड़ी में छा थींदो आहे कि हिकिड़ो त डॉक्टर्स घटि आहिनि ऐं जेका आहे नर्सिंग स्टाफ जेका आहे उहो डॉक्टर थी सही। करे जेका आहे पेशेंट खे ट्रीट पिया कनि, ऐं किथे किथे त नर्सिंग स्टाफ जी बि वारा बि क्वालिफाइड कोन आहिनि, किथे बिल्कुलु सही। डिस्पेंसर थी हा। करे ऐं अॻियां वञी पाण डॉक्टर थी वेंदा आहिनि। सही। पोइ छा आहे त उहो जेको मरीज़ अचे थो हुनखे इंजेक्शन था लॻाइनि बग़ैर एग्ज़ामिनेशन जे, बग़ैर कंहिं रिपोर्ट जे। इन्वेस्टिगेशन जे। ऐं मुसीबत इहो आहे त असांजा जेका बाराड़ी वारा जेका पेशेंट्स आहिनि या घर वारा आहिनि उहो बि मुतमिन उन ई माण्हुनि सां आहिनि जेको इंजेक्शन लॻाए थो। उन्हनि जी नज़र में उहो डॉक्टर ई कोन्हे जेको इंजेक्शन इंजेक्शन न नथो लॻाए। लॻाए, बिल्कुलु ऐं हा। उनमें इलाही प्रॉब्लम इहो थिए थो कि असांजी कम्यूनिटी में रेज़िस्टेंस वधंदी पई अचे। इंजेक्शन जेका नॉर्मल जेका घटि प्राइस वारा इंजेक्शन वारा माण्हू बीमारियुनि ते असर ई कोन पिया कनि, सही। रेज़िस्टेंसी डेवलप थींदी पई अचे। ॿियो छा आहे त मरीज़ जी को अगरि प्रॉपर डायग्नोस नथो थिए, सिर्फ़ु इंजेक्शन ते आहे त असां वटि मरीज़ 8 ॾींहं एंटीबायोटिकनि ते थी करे अनट्रीटेड ऐं पेशेंट रिस्पॉन्ड ई कोन कयो आहे, असां वटि सही। सीरियस हालत में ईंदा आहिनि। सही। त ही प्रॉब्लम्स पोइ थींदा आहिनि कि तव्हां अनडायग्नोस इंजेक्शनूं था हणो त पोइ जेका आहे इहो साइड इफेक्ट्स में आहे। साइड इफेक्ट बि थींदा। ऐं वरी जेका आहे हिकिड़ो इंजेक्शन हिकिड़ी बीमारी जे लाइ ॿी बीमारी जे लाइ न आहे त हू असर बि कोन कंदो। असर बि कोन कंदो। सही। हाणे ॿियो छा आहे त जी सिंपल हिकिड़ो मोशन थी वियो, हुनमें बि इंजेक्शन शुरू थी था वञनि, जेको बिल्कुलु ग़लति आहे। सही। मोशन में त अक्सर तो ड्रिप वग़ैरह जो हा, कॉन्सेप्ट आहे। उहो ड्रिप वारो बि ईअं ई बाराड़ी में आहे। हालांकि असांजी हिन में न आहे कि तव्हां ड्रिप था तॾहिं तव्हां शुरू कराए जॾहिं इलाही सारा मोशन हुजनि या पाणी जी कमी हुजे, अदरवाइज़ त ड्रिप जी कोई इंडिकेशन न आहे। अच्छा, हा, मेडिकल साइंस में आहे कोन? उहो इन सूरत में आहे कि हिकिड़ो ॿारु वॉमिटिंग करे पियो, हा। कुझु पी कोन थो सघे या मदर फीड न पियो करे सघे, खाए पी नथो सघे सही। ऐं वॉमिटिंग करे पियो, पोइ तव्हां लॻायो। हा, ऐं ॿी सूरत या त पाणी जी कमी एतिरी थी वई आहे सही। तो बि तव्हां ड्रिप लॻायो। बाक़ी हिकिड़ो सही। पेशेंट आहे जंहिंखे भैया ॿार आहे जंहिंखे 3-4 मोशन आहिनि ऐं हुनखे तव्हां ड्रिप लॻायो, उहो एडवाइजेबल कोन्हे। हुनखे तव्हां प्रॉपर ORS नमकियात वारे पाणी ते रखो या सिंपल बॉइल्ड वाटर ते रखो, सही। मतिलबु पाणी वञणु खपे हिन जे पेट में। सही। सर, बहिराणनि में अक्सर नओं ताज़ो ॼावल ॿार खे माखी पिया खाराईंदा आहिनि, मखण पिया खाराईंदा आहिनि, कुझु काढ़ा आहिनि असां वटि उहे बि न, पीआरींदा अहिड़ो आहिनि। को कॉन्सेप्ट कोन्हे मेडिकल साइंस में। इहो सभु जो सभु जेका आहे बसि बाराड़ी में या जेका वेल एजुकेटेड फैमिली आहे उते बि इहो थींदो आहे। पर अहिड़ो को कॉन्सेप्ट कोन्हे मदर फीड ही करे कराइणी आहे, ॿी का शइ माखी वाखी जो को कॉन्सेप्ट मेडिकल फील्ड में न आहे। सही। सर, मटियारी यकीनन तव्हां एसरा हॉस्पिटल में कमु कयो था ऐं हैदराबाद में तव्हांजी ज़ाती क्लिनिक बि आहे, पर वरी तव्हां असांजे मटियारी जहिड़े नंढड़े शहर खे हे टाइम ॾिनो आहे या असां मटियारी ख़ुशकिस्मती आहे हिते जेको मटियारी हेल्थ सर्विस हॉस्पिटल आहे उन में तव्हां जो जेको अचणु ऐं हिते पेशेंट्स खे गाइड करण जे हवाले सां ऐं ही हॉस्पिटल कीअं वर्किंग करे पियो उन हवाले सां थोरो ॿुधाईंदा? बेसिकली मुंहिंजो बेशितर प्रैक्टिस जो जेको हिसो आहे उहो इसरा जो ई आहे। सही। त इसरा जो ऐं मटियारी शहर जो बिल्कुलु जेका आहे वेझो ई आहे। डिस्टेंस त घटि आहे। असांजा पेशेंट मटियारी खां वठी हाला ताईं, हाला खां वठी टंडो जाम ताईं जाम पेशेंट आहिनि। त असांजो इहो हो कि एटलीस्ट असां पेशेंट्स खे फैसिलिटेट कयूं कि जीअं मटियारी हेल्थ सर्विस आहे ऐं इसरा जो हिकिड़ो सही। कोलेब्रेशन रहे कि अगरि अहिड़ा मरीज़ जेको जो सीरियस हालत में हुजनि या सही। को मरीज़ डॉक्टर के ईज़िली अवेलेबल न आहे, सही। डॉक्टर जी तरफ़ एक्सेस न आहे, त असां हितां जेका आहे OPD शुरू कयूं ऐं जेका आहे कुझु मरीज़ खे हिते ई मटियारी हेल्थ सर्विस में ई सही। ट्रीट कयूं ऐं जेका अगरि कोई अहिड़ो सीरियस कंडीशन में आहे, कोई आहे जंहिंखे
वधीक इन्वेस्टिगेशन जी ज़रूरत आहे त पोइ असां हुनखे उते ट्रांसफर कयूं। ऐं कुझु मरीज़ इलाही अहिड़ा आहिनि जेको पेट्रोल जे करे या जेको टाइम जे करे या जेको सही डिस्टेंस जे करे बिल्कुलु आहे। उन मां हिननि जो एक्सपेंस बची थो वञे। बिल्कुलु ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे अचनि था डॉक्टर जी फीस बि भरनि, वरी बचे थी। 1000 हा रुपया जेका आहे 1500 रुपया उहो पेट्रोल जो या अचण हा, वञण उहो जो बि चार्ज ख़र्चीनि लॻे था, थो। त एटलीस्ट उहो जो सेव थी थो वञे। सही त उहो मरीज़ जी सहूलियत जे लाइ कि जेका आहे इहो मरीज़ फैसिलिट थी सघनि कि भई पंहिंजे जेको इलाइक़े में। जेको मरीज़ असां हुतां डिस्चार्ज था थियनि या जेको हिते जे थ्रू आहिनि डिस्चार्ज सही थियनि त हिनखे फैसिलिटी मिले। कुझु अहिड़ा न्यू मरीज़ आहिनि जेको जंहिंखे ख़बर न आहे शहर जो या कुझु बि, त असां हितां हिनखे सही फैसिलिटेट कयूं ऐं सही हिकिड़ो एज़ अ ब्रिज जे तौर ते कमु कयूं कि जे कुझु मरीज़ हिते ट्रीट थी वञनि MHS में, सही मटिया हेल्थ सर्विस में, हा। कुझु पेशेंट इसरा में ट्रीट थी वञनि। सर हिते ॿारनि जे हवाले सां कहिड़ी फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि? ख़ुदा न ख़ासिता को माना अहिड़ो बेबी अचे थो इमरजेंसी में। हिते बेसिकली फ़िलहाल असां OPD शुरू कयूं आहिनि। ठीकु है, असां वटि 4 डेज़ अ वीक कंसल्टेंट हाणे आहिनि। सही इन जे अलावा जेका आहे असां हाणे फर्स्ट एड शुरू कयूं पिया, लाइक अगरि सही कोई डिहाइड्रेशन सां गॾु अचे थो या लूज़ मोशन सां गॾु अचे थो सही त असां वटि ड्रिप जी सहूलियत 24 कलाक अवेलेबल आहे। सही ठीकु है, पोइ हाणे आहिस्ता आहिस्ता असांजे नेक्स्ट 1 मंथ में हिते नर्सरी डेवलप थींदी सही ताकी जो जेको ॿार ॼमण था ऐं उनजे फौरन ॼमण खां पोइ हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन जो प्रोसेस हूंदो आहे, सही उनमें बि रहनि नर्सरी में। सही ऐं अगरि को ट्रीटमेंट अगरि एडमिशन जी नीड आहे त असां हिते सही हिनखे ट्रीट करे सघूं। सही ऐं आहिस्ता आहिस्ता पोइ असां हिनखे अञा पंहिंजो हिकिड़ो वार्ड ठाहींदासीं, ॿारनि जो ॿारनि वार्ड जो वार्ड में। विदिन 1-2 मंथ्स टाइम, कि ताकी जेका आहे और हिते जी आवाम खे फैसिलिटेट करे सघूं असां। साईं डॉक्टर अहमद साहब, सरकारी सतह ते या जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे हिन वक़्तु ॿारनि जे बीमारियुनि ते कहिड़ियूं नयूं तहक़ीक़ूं करे रहिया आहिनि या न? असल में हीउ त हिकिड़ो प्रोसेस आहे। इहो सॼी उमिरि असां खां पहिरीं बि थींदो आयो आहे, असां खां पोइ बि थींदो, उन्हनि खां पोइ बि थींदो, हुननि सही खां पोइ बि थींदो। सही हीउ त नसल दर नसल नई हिकिड़ो प्रोसेस आहे हर शइ। हलंदड़ आहे बिल्कुलु। ऐं इवन असांजी हिकिड़ी बुक बि हूंदी आहे त उनजा इलाही एडिशन हर दफ़ा हर साल 2 साल में का न का शइ नई शइ रिसर्च यादि आहे रिसर्च त थींदी रहंदी है। सही त हीउ वक़्त जे साथ साथ थींदी रहंदी आहे, इन जो तो कोई लिमिटेशन आहे ई कोन। सही त सही डॉक्टर साहब, हाणे प्रोफेशनल ॻाल्हियूं थी वियूं ऐं सभु ॻाल्हियूं थी वियूं, कुझु तव्हांजे हवाले सां ॿुधाईंदा? यकीनन डॉक्टर आमिर हिकिड़ो डॉक्टर खां अची करे आम माण्हू जी ज़िंदगी बि हूंदी, भला असांखे ॿुधाईंदा डॉक्टर आमिर जी ज़िंदगी जो यादगार सफ़र कहिड़ो कयो? एस सच त को यादगार सफ़र कोन्हे, छो त मां एतिरो कोई ट्रैवलिंग एतिरी कंदो कोन आहियां। सही ऐं बाक़ी जेका आहे जॾहिं जॾहिं मौक़ो मिले थो त उनखे माण्हू अवेल कंदो आहे सही कि किथे माण्हू इंटरनेशनल जेका आहे कंट्रीज़ में जिते असांजा कॉन्फ्रेंसिस वग़ैरह थींदियूं आहिनि सही त उनखे माण्हू एक्सप्लोर कंदो आहे कि उते माण्हू पंहिंजो सही एजुकेशन बि करे सघे ऐं थोरो सो उन जॻह खे उनखे एक्सप्लोर बि करे सघे। सही ऐं बाक़ी रूटीन में पाकिस्तान जा सफ़र आहिनि, उहे उनमें त असां वटि बि अल्हम्दुलिल्लाह जेका आहे ॾाढा सुठा सुठा जेका पाण वटि जेका जॻहियूं आहिनि। जॻहियूं आहिनि। नारायण हा कागान आहे, हा असां सही वटि जेका आहे इहो मरी आहे। मरी हाणे आहे मरी खां कश्मीर वधीक आहे असांजो जेका टूरिज़्म जेका वधीक आहे उहो नारायण कागान वारे पासे घणो थी वियो घणो आहे। थी वियो आहे बिल्कुलु मरी त हाणे उहो सेचुरेटेड थी वियो आहे, उते बिल्कुलु हाणे आहे ॾिसी ॾिसी बि थकिजी पिया आहियूं ऐं ॿियो काड़ी का शइ नई थी बि कोन्हे नहीं थी ऐं कोन्हे। उते आवाम जे लाइ सहूलियत हाणे घटि थी वियूं आहिनि, सही जेतिरो नारायण कागन जी तरफ़ सहूलियत घणियूं आहिनि। सही डॉक्टर आमिर साहब जेको अदब सां तालुक़ु आहे, को शाइरी पसंदि आहे, किताब पढ़ंदा आहियो? किताब पढ़ण जो त अहिड़ो को मुंहिंजो न आहे मशग़िलो, बाक़ी आहे त कॾहिं 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 कोई बचपन में असां शुरू कई शाइरी, ऐं बाक़ी त हाणे त अहिड़ो को शौक़ु कोन रहियो आहे। अच्छा, पर तव्हां सची शाइर रहिया आहियो मतिलबु? मक़सदु को टाइम बि न आहे ऐं ना सही सोचण जो टाइम आहे ना, छो त ही सही आहे सफ़ा फारिग टाइम शाइरी हा, सुकून मां, पीस ऑफ माइंड मां। हाणे सही पीस ऑफ माइंड त रहियो कोन्हे, सही हाणे सिर्फ़ु माइंड रहियो अथव। यकीनन मतिलबु शाइरी हिकिड़ो अहिड़ो लॻाव आहे ऐं उन सां गॾो गॾु हिकिड़ी टच वारी शइ हूंदी आहे त हर इंसान खे ज़िंदगीअ में कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं इंसान सां प्यारु थींदो आहे। डॉक्टर आमिर साहब खे बि भला कंहिं इंसान सां को प्यारु थियो? इहो जेका आहे वक़्त जे हिसाब से जेका आहे माण्हू कंहिं न कंहिं सां दोस्ती वग़ैरह रखंदो आहे, उहो वक़्त जे साथ साथ ज़िंदगी में प्रोफेशनल लाइफ में ई शयूं थींदियूं आहिनि। वक़्तु गुज़रंदो आहे, माण्हू ईंदा आहिनि, माण्हू वेंदा आहिनि। सही त हाणे इहो कोई स्पेसिफिकली अहिड़ो कोन्हे, बाक़ी आहे त इहे शयूं हलंदियूं रहंदियूं सही आहिनि। जेका सुठा हूंदा आहिनि उहे यादनि में बि रहिजींदा आहिनि, या जेका आहे इहो गॾिजी बि हलंदा आहिनि सॼी उमिरि। सही बिल्कुलु। डॉक्टर आमिर साहब जो पसंदीदा कलर कहिड़ो आहे? मुंहिंजो ब्लैक एंड वाइट। ब्लैक एंड वाइट। पसंदीदा खाधो?
पसंदीदा असांजो मेमनी खाधो जे बिरयानी आहे, खौसो आहे, इहे सही शयूं। सही। तव्हां काठियावाड़ी मेमण? जी हा, बिल्कुलु मां कठियार मेमण आहियां। सही। काठियावाड़ी अगरि मेमण माण्हू मूंखे सम्झंदा सिंधी सिंधी मेमण, पर मेमण मां कठियारी मेमण आहियां। बुनियादी तौर ते सिंधी मेमण काठियावाड़ी मेमण सिंधी मेमण ई आहिनि। पर हू डिफरेंट आहे, हा उन्हनि जी ॿोली हा डिफरेंट आहे, थोरो असांजी हा कठियारी हा असांजो हर शइ जे हिसाब सां असांजो कुझु डिफरेंट आहे। हा बिल्कुलु, पर यकीनन सिंध जो हिसो आहिनि। ऐं बिल्कुलु हा। सर तमामु तर वालदेन जे लाइ, माउरनि जे लाइ, डॉक्टर्स जे लाइ, मुआशिरे जे लाइ, एज़ अ चाइल्ड स्पेशलिस्ट प्रोफेसर या जेके मेडिकल स्टोर आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजो पैगाम छा हूंदो? अच्छा, बेसिकली जेको मुंहिंजो पैगाम आहे सभु वालदेन जे लाइ इहो आहे त पंहिंजे ॿारनि जी वैक्सीनेशन टाइम ते करायो। छो त वैक्सीनेशन तव्हां कराईंदा त हुनमें इलाही बीमारी सां ॿार बचति थींदी। त वैक्सीनेशन तमामु ज़रूरी आहे, चाहे हू गवर्नमेंट जेको मुहैया करे थी हू, ऐं जेको प्राइवेट वैक्सीन्स आहिनि जंहिंमें गवर्नमेंट जो नथी मुहैया करे हू बि। त वैक्सीन तमामु ज़रूरी आहे, नंबर 1। नंबर 2, पंहिंजे पाणी जो साफ़ु इस्तेमालु रखो, ठीकु आहे। ॿारनि खे साफ़ु पाणी, पको पाणी बॉइल करे हू पीआरोसि। नंबर 3, फीडर जेका आहे ॿारनि खे अॼुकल्ह हिकिड़ो शौक़ु लॻो आहे माइयुनि खे की ॿार खे फीडरनि ते विझनि था, टॉप फीड मथे फीड ते। त 2 साल जी उमिरि ताईं त माउ जो फीड आहे, ऐं हिन खां पोइ बि अगरि तव्हां खीरु पीआरो था या खीरु ऑब्वियसली ॿारु पीअंदो आहे त उहो एटलीस्ट फीडर मां न हुजे। त फीडर मां फीडर 100 बीमारियुनि जी जड़ आहे, ख़ासि तौर ते शुरू जे 2 साल में ॿार असां वटि जाम ईंदा आहिनि जेको फीडर ते हूंदा आहिनि। त फीडर जो इस्तेमालु न हुजणु खपे। ऐं खीरु अम्मा जो 2 साल ताईं, पोइ अगरि मथो खीरु तव्हां शुरू करायो था त उहो वंस अ डे, ॾींहं में हिकिड़ो दफ़ा राति जे टाइम ते सुम्हणु महिल, उहो बि कोप मां। हिन अलावा मेडिकल स्टोर वारनि लाइ प्रोग्राम इहो आहे, पैगाम इहो आहे त महिरबानी करे तव्हां मरीज़नि खे पंहिंजी तरफ़ां दवायूं न ॾियो। तव्हां पंहिंजी तरफ़ां जेका दवायूं ॾियो था उनमें 50% मरीज़नि खे नुक़सानु थींदो आहे, ऐं उनमें तव्हां गुनहगार बि थींदा आहियो ऐं मरीज़ खे बि नुक़सानु ॾींदा आहियो। त महिरबानी करे तव्हां जेका आहे डॉक्टर जी प्रिस्क्रिप्शन जे बग़ैर का बि मेडिसिन न ॾियो, ऐं जेकॾहिं तव्हां वटि को मेडिसिन न आहे त तव्हां उनखे चेंज बि न कयो। इलाही सारा मेडिकल स्टोर्स आहिनि जेका आहे हू छा था कनि ते हू दवाइयुनि खे जो फॉर्मूलो चेंज करे लोकल फॉर्मूले ते तब्दील था कनि, लोकल नाले ते तब्दील था कनि, ऐं मरीज़नि खे ॾी था छॾनि। हीअ बाराड़ी में जाम आहे, इवन शहर में बि आहे लेकिन बाराड़ी में इहो जाम आहे। त ही महिरबानी करे हिन शइ खे प्रमोट न कयो। ॿी ॻाल्हि त मेडिकल स्टोर वारनि जे लाइ इहो बि पैगाम आहे त अॼुकल्ह हिकिड़ो रुझान निकितो आहे त जेको बि गवर्नमेंट टेंडर्स खां जेका बि मेडिसिन, फार्मास्यूटिकल मेडिसिन्स आहिनि, जेका सुठी मेडिसिन आहिनि जेको फ्री में मिलनि पियूं गवर्नमेंट तरफ़ां, उहो अॼुकल्ह जेका आहे चोरी में ॿाहिरि सेल थींदियूं आहिनि। उहो होलसेल मार्केट में पोइ मेडिकल स्टोर वारा उतां वठी ईंदा आहिनि ऐं पोइ हू मरीज़नि खे हलाईंदा आहिनि। उनजो नुक़सानु छा हूंदो आहे, उनमें कुझु चोरी वारी हूंदियूं आहिनि, कुझु डुप्लीकेट हूंदियूं आहिनि जंहिंजो असरु ई कोन हूंदो आहे। त चोरी वारी भी जो बि असरु कोन हूंदो आहे, छो त हुनजी कोल्ड चेन मेंटेन कोन हूंदी आहे, कहिड़े हालति में पिया हूंदा आहिनि, गर्मी में पिया हूंदा आहिनि, त हू उनजो इफेक्टिविटी ऑलरेडी ख़तमु थी वेंदी आहे। ॿियो छा आहे त तव्हां चोरी जो जॾहिं माल वठंदा आहियो त पोइ हुनमें जेका आहे इहो तव्हां इलाही जेका आहे नुक़सानु कंदा आहियो मरीज़नि जो बि, छो त हुनमें उनजी दवा जा असरात कहिड़े हालति में पिया आहिनि उहो बि प्रॉब्लम थींदो आहे। त महिरबानी करे, ऐं ॿियो छा आहे त गवर्नमेंट जो बि नुक़सानु थींदो आहे। त तव्हां हिन शयुनि खे प्रमोट न कयो। तव्हां जेका बि मुंहिंजी दरख़्वास्त आहे, जेका बि होलसेलर्स आहिनि उहो इन शइ खे हिकु प्रमोट कनि त जेका बि चोरी जो माल होलसेल मार्केट में सेल आउट थिए थो उनखे जेका आहे इहो प्रमोट न कनि, ताकी गवर्नमेंट जे इदारनि में प्रॉपर तरीक़े सां मेडिसिन मरीज़नि खे मिले, न की हू ॿाहिरि चोरी जो माल थी करे सेल आउट थिए। त बसि अॼु जो तव्हां जेका नाज़रीन आहे, मुंहिंजो इहो मैसेज हो त महिरबानी करे इहो मैसेज जेतिरो तव्हां अॻियां पुॼायो ऐं जेतिरो तव्हां अमल कंदा, मां जेका आहे इहो तव्हांजे लाइ फ़ाइदो आहे। ऐं मां तव्हांजी सॼी टीम खे जेका आहे थैंक्स पे कयां थो कि तव्हां अॼु आया ऐं तव्हां जेका आहे ॿारनि जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम कयो, ऐं इनशाला अॻियां बि इहा गैदरिंग जारी रखंदासीं इनशाला। असां यकीनन असांखे तव्हां खां अञा बि घणियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, छो त हीउ तव्हांजो तमामु हिकिड़ो वसी शोबो आहे ऐं तव्हां जेका ॻाल्हि कई अथई हलंदो रहे थो सिलसिलो। त उन हवाले सां असां तव्हां सां यकीनन ॿियूं बि गैदरिंग्स रखंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त असांखे सेमिनार में अचूं ऐं हुते तव्हां खां वधीक सिखूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां बस में रहण खे टाइम ॾिनो, ऐं इंतिहाई तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, अॼु जेका असांजी प्रोफेसर डॉक्टर आमिर इक़बाल साहिब सां मुलाक़ात हुई, उहा पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी मुलाक़ात ताईं असांखे ॾींदा इजाज़त, तेसिताईं अला भाई।